कजे दी लखी गुलाम शाह शिकारपुर रोड जान खान स्टाफ वेझो मौलाना अब्दुल फताह मेको खां सखर शहर ॾांहुं वञण दौरान हथियार बंदन संदस जो रस्तो रोके हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन रोक रक़म फुर करे फरार थी विया। अहिड़े वाक़े बाद जाइ वारदात ते मौलाना अब्दुल सत्तार मेको, मौलाना अब्दुल रकीब मेको, कारी अब्दुल हनान, हाफिज़ फजल रहमान शेख ऐं मुख़्तलिफ़ जमायत जे रहनुमाउनि समेत सियासी समाजी अॻुवान पहुची विया। अॻुवाननि मुतासिर मौलाना अब्दुल फताह मेको सां गॾिजी अहिड़े वाक़े जी मज़म्मत कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो करे फुर थियल सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो। जंहिं बाद जान खान थाणे जे SHO जावेद अहमद मुज़ाहिरीन खे फुर थियल मोटरसाइकिल समेत ॿियो सामान वापसि कराइण जी ख़ातिरी कराए एहतिजाज ख़तमु करायो।